अस्सलाम वालेकुम। प्यारा ॿारो, असां मां हर माण्हू ऐं हर ॿार चाहींदो आहे त उन जे वालिदैन जी इज़त थिए। ईअं आहे न, असीं सभु चाहियूं था त असांजे वालिदैन जी इज़त थिए। जेकॾहिं को बि औलाद, को बि नौजवान चाहे थो त उन जे वालिदैन जी इज़त थिए त उन जे लाइ वाहिद तरीक़ो इहो आहे त असां तालीम जे तरफ़ ध्यानु ॾियूं। कंहिंजे तरफ़ ध्यानु ॾियूं? तालीम जे तरफ़ ध्यानु ॾियूं। असांखे इल्मु हासिलु करणु घुरिजे। इल्मु हासिलु कयूं, होशियारु थियूं, जीअं असीं ज़िंदगीअ में वॾा वॾा जेके ज़िंदगी जा इम्तिहान आहिनि उहे सुठनि नंबरनि में पास कयूं। जेकॾहिं असीं महिनत कंदासीं, जाखोड़ कंदासीं ऐं पंहिंजो किरदारु ठाहींदासीं मुआशरे में, इहा असांजे वालिदैन जी इज़त आहे, उन्हनि जी नामियाचारी थींदी। असीं कोशिशि करे सुठो इम्तिहान पास करे कंहिं सुठे रतबे ऐं मक़ाम ते पहुचंदासीं त असांजे वालिदैन जी इज़त थींदी। अदा अली जान, तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? अली नवाज़। सुभाणे अली जान, सजाद, शफ़ीक या को ॿियो ॿारु सुठो इम्तिहान पास करे कंहिं सुठे रतबे ते पहुचंदो, मुआशरे में, समाज जे अंदरि को सुठो किरदारु अदा कंदो, उन जे पीउ जो नालो थींदो न थींदो? थींदो न थींदो? ज़िंदगीअ में सोचण जी ॻाल्हि आहे, आम वहिंवार में असीं पंहिंजे वालिदैन, पंहिंजे अज़ीज़नि, पंहिंजी ज़ात, पंहिंजे रिश्तेदारनि जे बारे में का बि ग़लति ॻाल्हि बर्दाश्त न कंदा आहियूं। न कंदा आहियूं न बर्दाश्त। उते असांखे कावड़ वठंदी आहे, असांजे इज़त नफ़्स जो मसइलो थी पवंदो आहे। त पोइ छो न, जॾहिं असीं एतिरा जज़्बाती आहियूं, एतिरो असीं पंहिंजे अज़ीज़नि सां मुहबत कयूं था, कुर्ब कयूं था, त पोइ छो न असीं महिनत करे पढ़ूं, जाखोड़ करे पढ़ूं ऐं सुठा इम्तिहान पास कयूं, जीअं मुआशरे में असीं पंहिंजो आला मक़ाम हासिलु करे सघूं, पंहिंजे वतन ऐं पंहिंजे धरतीअ लाइ को सुठो किरदारु अदा करे सघूं। जेको चए थो आउं पंहिंजे वालिदैन सां प्यारु कयां थो, मुहबत कयां थो, मूंखे पंहिंजा अज़ीज़ ऐं क़रीब रिश्तेदार अज़ीज़ आहिनि, त उन ॿार जो पहिरियों फ़र्ज़ु आहे त हू तालीम ते ख़ासि ध्यानु ॾे। छा ते ध्यानु ॾे? तालीम ते ख़ासि ध्यानु ॾेई करे होशियारु थिए, बाक़ाइदा स्कूल में अचे, जेको कमु हुनखे स्कूल में ॾिनो थो वञे, जेको सबक़ु हुनखे स्कूल जे अंदरि ॾिनो थो वञे, उहो ध्यान सां पूरो करे ऐं जेको आहे पूरो करण खां पोइ पंहिंजे वालिदैन सां घरनि में, कमकार में मदद करे, सुठो जेकर उहो इंसानु थींदो, सुठे रतबे ते थींदो, त कंहिंजो नालो रोशन थींदो। कंहिंजो थींदो? पीउ माउ जो। कंहिंजो नालो रोशन थींदो? पीउ माउ जो। पीउ माउ सां प्यारु करण जे लाइ रुगो दावा जी ज़रूरत न आहे, पर उनखे हक़ीक़त में असीं तॾहिं तब्दील करे सघूं था जॾहिं असीं पढ़ंदासीं, होशियारु थींदासीं ऐं पीउ माउ जे ख़्वाब खे हक़ीक़त में आणींदासीं।